हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं, हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं, मिट्टीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं। आऊं तो साण तूं किथे जाना, दिल घड़ी हार तूं किथे जाना। दुनिया में कैफ वारो रूमीअ जो रक्स आहे, दिल कलंदरिया में दम दम धमाना, दिल कलंदरिया में दम दम धमाना। शायरी हिकु अहिड़ो आर्ट आहे जंहिंमें फितरती जमालियात, ज़िंदगीअ जी रंगीनी ऐं धरतीअ खां आकाश ताईं समूरनि सुंदरताउनि जो हसीन इम्तिज़ाज आहे। जदीद सिंधी शाइरीअ जे जहान में जाती पाइबी त केतिरा ई अहिड़ा शाइर आहिनि जिन पंहिंजी ॾात जे वसीले सिंधी शाइरीअ खे आला सतह जे मयार ताईं पहुचायो आहे। उन्हनि में जदीद शाइरी जो मुनफरद शाइर हसन दर्स बि हिकु आहे जंहिं सिंधी शाइरीअ में नवां ट्रेंड ऐं लाड़ा मुतारिफ़ कराया। एॾा पुराणा आहियूं जेॾी हवा पुराणी, नए सिर वरी ॼमियासूं कंहिंसाण प्यार ख़ातिर, हर कंहिं जे घर में आहे क़िस्मत संदो सितारो, दुनिया रुलिया भुलियासीं दिलदार यार ख़ातिर। हसन दर्स जो जन्म 5 सेप्टेम्बर 1966 ते ॻोठ मशाइख होथी तालके ऐं ज़िले टंडे अलहियार में हाजी गुलाम रसूल दर्स जे घर में थियो। हसन दर्स जा वॾा असिल में लाखा ज़ात जा आहिनि, पर संदन ॾाॾे मशाइख होथी लाखे खे सहरवर्दिया सिलसिले जे मुल्तानी बुज़ुर्ग हथां ख़िलाफ़त ऐं दर्स जे ख़िताब मिलण खां पोइ दर्स सजण लॻा। हसन दर्स इब्तिदाई तालीम ॻोठ मां वरिती ऐं 8वीं क्लास ताईं मिडिल स्कूल मशाइख काज़ी अहमद मां तालीम हासिल कयाई, जंहिंखां पोइ उन मैट्रिक मुस्लिम हाई स्कूल टंडे अलहियार मां अॻिते हली MA सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां कयाई। हसन दर्स नंढपण खां ई शाइरीअ सां दिलचस्पी रखंदो हो। उन ई शौक़ सबबि हसन 16 सालनि जी जमार खां शाइरी जी शुरूआत ऐं अॻिते हली पंहिंजी टहीअ जो नुमाइंदा शाइर थी उभरियो। आऊं तो साण तूं किथे जाना, दिल घड़ी हार तूं किथे जाना, दिल घड़ी हार तूं किथे जाना। संदस शाइरीअ में फनी, फिक्री, मौसीकियत ऐं रवानी जो तसलसल कमाल दर्जे जो मिले थो। संदस शाइरीअ में फितरत जी हसीन मंज़रकशीअ ऐं सिंध जी सूंह ऐं मिटीअ जे माण्हुनि जे उथाव मोहबत सां गॾु तसव्वुफ़ जो रंग बि नुमायां नज़र अचे। हसन दर्स केतिरा ई आलमी पाए जा नज़म लिखिया आहिनि, जिन में आदि ही आजियां कहिड़ी, शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत ते लिखियल ऐं रकासा, जुदायनि विसालनि जी कैलाश वादी, नगे सरमन जे हुज़ूर में, हिकु शाइर जो वतन, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, सारी सिंध प्रिय जो पाछो वग़ैरह अची वञनि था। हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं, हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं, मिट्टीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं, आवाज़ जे उथण जी कैफ़ियत कमाल आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। हसन दर्स पंहिंजी तख़लीक़ुनि में सिंध जी तहज़ीब, तमदुन, तारीख़ ऐं सक़ाफ़त खे इंतहाई ख़ूबसूरत ऐं शानदार अंदाज़ में पेश कयो आहे। संदस नज़म सारी सिंध प्रिय जो पाछो उन जो आला मिसाल आहे। संदस शाइरी पंहिंजे दौर जे शाइरनि ऐं ख़ासि करे नौजवान पढ़ंदड़नि में तमामु घणी मक़बूल आहे। हसन दर्स 4 फरवरी 1993 ते नामवर कहाणीकार माताब महबूब जी धीअ इरम महबूब सां शादी कई, जंहिंमां खेसि 2 पुटनि रूहल ऐं चीज़ल ऐं हिकु न्याणी रिधम जो औलाद थियो। हसन दर्स 1988 खां 2008 ताईं मुख़्तलिफ़ अख़बारनि, रिसालनि ऐं TV चैनलनि सां लाॻापियल रहियो। हसन दर्स जी शाइरीअ खे केतिरनि ई फनकारनि पंहिंजी आवाज़ जो रूप ॾिनो, जंहिंमें सादिक फ़क़ीर, वचन सिंधी, रफ़ीक फ़क़ीर ऐं रजब फ़क़ीर समेत ॿिया शामिल आहिनि। जेको सिंध में हिकिड़ी हसन खे होदत आहे, हसन खे होदत आहे, राहुल पलाड़ियो चढ़ण काठे पयो चाहे, जेको सिंध में हिकिड़ी दुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक्स आहे, दिल कलंदरिया में दम दम धमाना, दिल कलंदरिया में दम दम धमाना।
2009 में हसन दर्स आर्मी इदारे जे माली सहकार सां सिंधी लखी घोड़नि जे नस्ल बचाइण ऐं उन्हनि जे वाद वेझ लाइ हिकु प्रोजेक्ट शुरू कयो हो। हुन प्रोजेक्ट जे नेटवर्क ज़रिए पूरे सिंध ऐं पाकिस्तान में असराइतो किरदारु अदा कया। सिंध जो बहगणू शाइर 16 जून 2011 ते असरवेल हैदराबाद में वाधू वात ऐं पूनम चौक वटि हादसे जो शिकार थी वियो, ज़िंदगी जी जंग हाराए वियो। संदसि ओचिते मौत सबबि सॼी सिंध सोगवार थी वई। सिंध जे अदीबनि ऐं शाइरनि हसन दर्स जे विछोड़े खे वॾो सानियो करार ॾिनो ऐं खेसि हज़ारे आलीन अखियुनि सां ॻोठ मशाइक होथीअ में पंहिंजे अबनि ॾाॾनि जे क़दीमी क़ब्रस्तान में मिटीअ माउ हवाले कयो वियो। हसन दर्स जी शाइरी जो किताबु हसन दर्स जो रिसालो संदसि विछोड़े खां पोइ इंडस फाउंडेशन पारां छपरायो वियो। जगत